ठठो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो ऑल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ एसोसिएशन ज़िला ठठे जो ज़िले काउंसिल जो इजलास मरकजी सदर फराज अली साटी की सदारत में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल मखली में थी। गुजरोजे में मरकजी सीनियर नायब सदर मोहम्मद इलियास जतोई मरकजी जनरल सेक्रेटरी जुल्फकार अली ब्रह्मानी खुसूसी तौर शिरकत के इजलास का मरकजी सदर फराज साटी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो ज़िले ठठे में DAO प्राइमरी ऑफिसर नंढन मुलाज़मन सां नाइंसाफ़ीअ जो अज़ालो थियणु घुरिजे। जेकॾहिं 2 ॾींहनि में का मुस्बत मोट न मिली त सॼी सिंध में DAO हटायो तहरीक हलाए धरननि जो ऐलान कियो वेंदो। हिन चयो त ईंदड़ हफ़्ते सेक्रेटरी तालीम सां मुलाक़ात रखियल आहे जिते ज़िले ठठे जा समूरा मसइला पेश किया वेंदा जंहिंमें यूनिफॉर्म बजट हड़प करणु प्रमोशन न ॾियण समेत नंढनि मुलाज़मनि जूं जिबरी बदलियूं करण जी लिखत में पिणु शिकायत कई वेंदी। इजलास में अॻूणो ज़िले सदर मोहम्मद अनवर शेख, ज़िले सदर मुनीर अहमद ब्रोही, अब्दुल करीम खासकली, नेक मोहम्मद ब्रोही, राशिद समूह अब्बास कलोई जीलानी ब्रोही, कमर शेख, जफ़र पली जो दरिया खान जोखियो, कादिर वारियो, अशरफ बारन, अब्दुल कईम ब्रोही, अली अहमद ब्रोही समेत उहिदेदारनि ऐं मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। शिकायतूं हिकिड़ो घर आहे उन में जेकॾहिं ॿ भाती आहिनि उन्हनि में बि टकराव थिए थो, झेड़ो बि थिए थो, छा बि थिए थो, पर हिकिड़ो रस्तो हूंदो आहे उहो रस्तो छॾिणो पवंदो आहे। दोस्तनि जूं कई ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं जंहिंमें प्रमोशन खां वठी 12-17 साल कैबिनेट सुबह पेश किया पेरी जगह बाद हरड़ा में जगह समरी ठई इकबाल रानी के दौर में वापस कई उन्हें का वो फाइनेंस जो के इकबाल रानी यानी समरी के फाइनेंस डिपार्टमेंट अपनी शक्ल ले पानी समरी मंजूर कराई जगह 25 बाजार में मंजूर थी पर फाइनेंस डिपार्टमेंट की हेल्प करे उन्हें में की शक में अंदर की पैरानी हो त हिनन जी जेका टाइम स्केल आहे इहो वरी सिंध कैबिनेट मां पास में वञो पोइ थींदो। कैबिनेट में हिकिड़ी सेक्रेटरी कैबिनेट थी